जी बिल्कुल कराची शहर में वक्त में हल्की तेज बरसात जो सिलसिलो कल खां जारी आहे हिन वक्त में मौजूद आहियूं कोरंगी जिले में मौजूद आहे जिते वक्त में हल्की तेज बरसात जो सिलसिलो जारी आहे हींअर में आसमान में कारा किकड़ छायल आहिनि ऐं घुराली मौसम आहे जॾहिं त कोरंगी जिले में बरसात जी ॻाल्हि कजे त कोरंगी लांडी शाह फैसल ऐं मॉडल कॉलोनी वारनि इलाइक़नि में हींअर में जेको आहे बरसात जो पाणी केतिरनि हंधनि ते बीठल आहे बरसात जो पाणी रोड ते बीहण जे करे ट्रैफिक जी रवानगी में सख़्तु ॾुखियाई पेश अची रहिया आहिनि जॾहिं त हेठियां इलाइक़नि में जेको आहे बरसाती पाणी पीअण जे करे शहरनि खे सख़्तु ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि बरसात जे दौरान कोरंगी ज़िले में 5 शहरी फौजी आहिनि कोरंगी में वण टियण सबबु हिकु शहरी फौजी आहे डांडियार इलाइक़े में भित करण सबबु जेको आहे ज़ाल मुड़ुस फौजी आहिनि कोरंगी 5 नंबर वारे इलाइक़े में छत करण सबबु हिकु शहरी फौजी आहे जॾहिं त अलावाला टाउन वारे इलाइक़े में सोलर प्लेट करण सबबु हिकु शहरी जी फौज थियण जा इतला आहिनि ॿिए तरफ़ जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त कोरंगी ज़िले में बरसाति खां पोइ केतिरनि इलाइक़नि में कल्ह खां बिजली बंदि आहे बिजली बंदि हुजण जे करे जेको आहे शहरी परेशान आहिनि ऐं पीअण जे पाणी जी बि जेका आहे उहा खोट पैदा थी वई आहे जॾहिं त हिन वक़्त में जेको आहे कोरंगी ज़िले जा केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उहे बरसाती पाणीअ जे हेठि आहिनि अक्सर हंधनि ते जेको आहे टाउन इंतिज़ामिया वाटर सेवरेज बोर्ड ऐं ज़िला इंतिज़ामिया जेका आहे उहा ग़ाइबु हुजण जे करे इलाइक़े में पाणी बीठल आहे इलाइक़े में जेको आहे पाणी पीअण जे करे शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि जॾहिं त बरसाति जे हवाले सां जॾहिं त मौसम खाते पारां वधीक बरसाति जी अॻकथी कई वई आहे बरसाति जी अॻकथी जे बावजूदि जेको आहे कोरंगी ज़िले इंतिज़ामिया बरसाति पाणीअ खे नेकारे जा के बि इंतज़ाम न कया हुआ मुख़्तलिफ़ ते ज़िला इंतिज़ामिया जा अहलकार नज़र अची रहिया आहिनि हींअर बि जेके आहिनि उहे बरसाती पाणीअ सां भरियल आहिनि जी